जय झूलेलाल। अॼु असां तव्हांजी मुलाक़ात करायूं पिया विश्वकर्मा जे मुखी साहब प्रकाश सब्दानी जी खां ऐं ॼाणूं था कि आख़िर हू कॾहिं खां वठी हिन पद ते विराजमान आहिनि। त मुखी साहब ॿुधाईंदा तव्हां कॾहिं खां वठी हिन पद ते आहियो? जय झूलेलाल। मतिलबु मूंखे घटि में 10 खां 12 साल थिया आहिनि हिन मंदर खे संभालंदे। ऐं हिन कॉलोनी में थोरा ग़रीब परिवार वधीक आहिनि ऐं मां जेतिरो थी सघे थो मां हिन में हेल्प कंदो आहियां ऐं हिन मंदर खे पहिरीं खां विकास वधायो बि आहे। दरबार बि ठाही आहे हिन में मां ग़रीबनि जे रहण लाइ निःशुल्क। न त मां हितां कंहिंखां चंदो वठंदो आहियां, न बासण जा किराया वठंदो आहियां। ऐं मूंखे थोरो सो हाणे इअं आहे कि इअं लॻे थो हिते भामाशाह जी ज़रूरत आहे कि मथे ज़मीन ख़ाली आहे असांजे छत जी, त हिन लाइ कुझु भामाशाह अची करे ऐं पंहिंजी सहयोग ॾियनि त हिन हिकु सिंधी समाज खे हिकु सुठो नमूने सां हिकु मंदरु वॾो ठही वञे जिते मंदर मथां का शादी पार्टी पाण करे सघूं। ऐं हिन में हिन टाइम थोरो सो मुंहिंजी बि स्थिति थोरो ईअं आहे, न तो भॻवान जो त मां बि ठाराए सघां हा, पर मां वरी बि चाहींदुमि जेतिरो मूंखां थिए थो मां ओतिरो करां वेठो। ऐं कॉलोनी वारनि खे पतो आहे कि फिरकी जी जॾहिं खां 12 साल खां हिते आयो आहे त हिन मंदर में विकास ई थियो आहे सुठो तरीक़े सां। ऐं जेके फंक्शन थींदा आहिनि उन्हनि में पाण हर साल जेके बि 3-4 फंक्शन थींदा आहिनि उन में धूमधाम सां पाण भंडारो कंदा आहियूं, झांकी कढंदा आहियूं ऐं कॉलोनी जो पूरो सपोर्ट आहे मूंखे। मां सिर्फ़ु चाहियां थो भामाशाह थोरो सो मदद करनि, इन कॉलोनी ते थोरो नज़र विझनि, तो उन सां हिकु झूलण जी हिकु रौनक वधी वेंदी। भामाशाह अगरि ध्यानु ॾींदा त। मुखी साहब सवाल आहे, छा कॉलोनी मां तव्हांखे बिल्कुलु बि चंदो वग़ैरह कान थो मिले? बिल्कुलु हिते ग़रीब परिवार आहिनि, किराए जे मकान में रहंदा आहिनि, जंहिंसां वीचारनि जी उनजी स्थिति अहिड़ी आहे ख़ुदि किराए ते मकान ते रहण वारा। वरी बि हाणे ठीकु आहे जॾहिं को फंक्शन थींदो आहे त जेके वीचारा जंहिंखां जेतिरो पुॼंदो आहे ओतिरो ॾेई लाहींदा आहिनि। बाक़ी ख़र्च तो उनखां 5 गुणा वधीक आहे, जेतिरो मिलंदो आहे उनखां 5-6 गुणा वधीक आहे। त हीअ जेका फंक्शन थींदा आहिनि जीअं पाण जन्माष्टमी थियो, शिवरात्रि थियो, असू चंड, चेटीचंड, त हीअ कंहिंजे पैसे सां थींदो आहे मुखी साहब? मुंहिंजो हाणे कुझु त हाणे पाण करण वारा छा आहियूं, ॾियण वारो मथे वारो, जेतिरो पाण खां थींदो ओतिरो कंदा आहियूं। बाक़ी थोरो घणो जेके चंदो वठी ईंदो आहियां मां थोरो घणो। उहो छा कॉलोनी खां ॿाहिरां? कॉलोनी मां त हाणे छा था मिलनि, कॉलोनी मां 2000-2500 खां मथे मिलनि कान था। बाक़ी हाणे जेकी मुंहिंजी ॿाहिरि सर्किल आहे थोरो घणो उन्हनि खां कलेक्ट करे लाहींदा आहियूं। बाक़ी खुटंदो वधंदो आहे उहो असां वेठा ई आहियूं। त हींअर जीअं मंदिर जी हालत ॾिसूं पिया उहा थोरी सी जर्जर हालत में आहे। ॿाहिरि डेंटिंग पेंटिंग दीवारूं वग़ैरह टुटल ऐं चाड़ियूं वग़ैरह सभु जेकियूं आहिनि कमियूं घुरनि ऐं छत ते हिकिड़ो होल ठही थो सघे। पंहिंजे लाइ करे तव्हां समाज खे कहिड़ी अपील था ॾियणु चाहियो? आख़िर छा अपील करणु था चाहियो? मां अपील इहे करणु चाहियां थो, जेके भामाशाह आहिनि जेके ॿिए मदद करनि था, हीअ सभिनि खां अलॻि हिकु हटके कॉलोनी आहे जयपुर जी, इन तरफ़ बि थोरो सो हिकु नज़र ॾियनि। थोरो भामाशाह अगरि हिन में मदद कंदा, कुझु मां मदद कंदुमि त हिकु कॉलोनी वारनि खे हिकु सुठो इहा शइ मिली वेंदियुनि। असां रहूं न रहूं पर घटि में कॉलोनी वारनि खे हिकु शइ सुठी मिलणु खपे। मुंहिंजी दिलि जी इच्छा इहा आहे। जय झूलेलाल।